सत्संगायन में कई तरह की वार्ता हलंदी आहे। कभी कर्मन की वार्ता हलंदी आहे। एतरा कर्म आहिनि जिनकी को अंत न है। कड़ा भी कर्म आहिनि, दया कजे, दान कजे, जप कजे, तप कजे, तीर्थ कजन, पुण्य कजन, विर्त कजन, नेम कजन, अड़ी अड़ी ॻाल्हियूं। कहिड़ो भी विर्त नंढे में नंढो रखो। हिकिड़ो प्रेमी मूंखे ॿुधाए पियो, चई पाण ते काई न काई बाधा रखो। बाधा माना नियम। हिते गुजरात में बाधा चवंदा आहिनि। ऐं ॿिए हंधि भई पंहिंजे मथां कोई नियम रखो। कहिड़ो? भई मिसाल कोई विर्त न ईंदो आहे, हुन में चइबो आहे भई मां तेल न लॻाईंदुमि। हाणे का वॾी ॻाल्हि न आहे, न बि लॻाईंदा आहिनि। अॼुकल्ह त तेल लॻाइणु वणंदो बि न आहे कंहिंखे, किन खे जिन खे न वणंदो आहे। पर जंहिं महिल पोइ न लॻाइणो हूंदो आहे त वरी इच्छा थींदी आहे। कहिड़ो बि नियम रखे। केरु चए भई मां ॾुध न खाईंदुमि, रोज़ु भले खाईंदो हुजे, ॾुध न खा। या अगरि न खाईंदो हुजे उहो ई चए भई मां ॾुध न खाईंदुमि, त हुनखे वरी इच्छा थींदी। त अहिड़ियूं वार्ताऊं सत्संग में भई कहिड़ी बि पाण ते बाधा रखो, कहिड़ो बि पाण ते नियम रखो। भई मां हीअं कंदुमि, उन नियम जो ॾाढो वॾो फल निकिरंदो आहे। केतिरो निकिरंदो आहे चई न सघिजे। जेतिरो केरु पालन करे, जेतिरो केरु हले। नियम वारो केरु भॻवान जे मंदर में ॾीओ विसाइण वियो ऐं ॾीओ ॿारण वियो, फल ॿिन्ही जो ख़बर ई आहे तव्हांखे। संत किशोर ईंदो आहे, वरी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे भई माण्हू नियम ते हले, पोइ उनखे छा मिली सघंदो आहे। हिकिड़ो ख़ाली नियम रखी, मां ख़ाली हिन जो दर्शन कंदुमि। पाड़े में गामड़े में हिकिड़ो उनजो उहो रहंदो हो, मटकनि ठाहिण वारो कुंभर। ईअं कथा ॿुधाए पियो। खोड़ आहिनि, घणो सभई कथाऊं आहिनि, हज़ारे ॻाल्हियूं आहिनि। कहिड़ो आहे? कर्म करण जी ॻाल्हि आहे। कहिड़ो बि कर, शुभ कर्म हुअणु घुरिजे। संत चयसि त हीअं न हीअं कर। कोई संत आयो हो, चई मूंखां इहो कोन थींदो, मूंखां हीअं कोन थींदो, मूंखां हीअं कोन थींदो। चई तोखां छा थींदो, तूं ॿुधाए। मां कोन थो चवां, तूं ॿुधाए। त एतिरे में उहो कुंभर मथो टेकण आयो। चई मां हिनखे रोज़ ॾिसंदुमि। संत चयसि डन, मां नियम इहो ई थो रखां, रोज़ हिनखे ॾिसजां। हाणे साईं 6 महीना 12 महीना रोज़ हिनखे ॾिसी पोइ वीचारो पंहिंजे कम ते वञे, रोटी खाए, छा करे छा न करे जेकी। पर पहिरीं सुबुह सनानु पाणी करे इहे वांदो लॻो लॻ घरो। चई हिनखे भित खां ईअं मथे, कुंभर हा भई राम 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 राम, हल भई दर्शन थी वियो। इन खां वधीक ॿियो को कर्म ई न कंदो। पोइ ख़बर अथव छा थियो? ख़बर आहे कंहिंखे? ॿुधाए केरु? हिकिड़े ॾींहुं कुंभर खे कोई जल्दी हली वियो, हली 3 बजे ई मिटी खोड़ण। अञा खोटे पियो त उहा मिली वियसि काई भरी, सम्झो सोन वोन लाइ छा जेकी बि। हाणे हीअ आयो त चए यार केरु ॾिसे न, हू त पंहिंजे खॾ में वेठो आहे, उहो माल खणी करे। हाणे हिन सेठ जो आहे कोन, त हिते आहे केॾा विया? जी हेॾां विया, हेॾां विया, हेॾां घुमंदे घुमंदे 12 बजे वञी पहुतो। चई हाणे ॾिसां त सही, संत खे वाइदो ॾिनो आहे, ख़ाली हिनखे ॾिसां त हीअं परियां ओ कुंभर त उहो निकितो। हा त बसि बसि ॾिठुमि, वधीक कुझु बि कोन चईंसि। हुन लेखे त भई मुंहिंजो माल ॾिसी वरितो अथई। चई पोइ 50-50 अड़िजे सेठ साहिबु, कंहिंखे चइजां न। की छा ॻाल्हि आहे? चई न हीअ वेझो आयो हीअ ॻाल्हि, सेठ जी बत्ती ॿरी, उनजी ॿरी, असांजी अञा कान ॿरी आहे, मतां सम्झो असांजी ॿरी, उनजी बत्ती ॿरी वई। चई त मां ख़ाली संत जो तिर चयो मञो, थोरो घणो न, थोरो ई चयो मञो। फल केॾो निकितो, हेॾो सोन मिली वियो। वरी हाणे मूंखे जीवन में कमाइण जी घुर्ज कान्हे। जेकर संत चए हा उहो मञा हा, हीअ त मां पंहिंजे मन जो मञियो न। त पंहिंजे मथां कर्म जी वार्ता आहे, हिन में कर्म जी ॻाल्हि आहे। कहिड़ो बि कर्म कयो। घणेई चवंदा आहिनि असां हीअं कयूं हीअं कयूं, बाबा थोरो क़ाइदेसर नियम अनुसार करे त हुन में सुठो फ़ाइदो आहे। वरी कॾहिं कॾहिं उपासना जी ॻाल्हि हलंदी आहे, भॻवान जे भॼन जी ॻाल्हि हलंदी आहे, भक्तीअ जी ॻाल्हि हलंदी आहे, ध्यान जी ॻाल्हि हलंदी आहे। ध्यान वेही परमात्मा जो कजे। राति ॾींहुं उहा प्रभु परमात्मा जी सुहिणी सूरत आहे, सांवरी सूरत आहे, मोहिणी मूरत आहे, उहा वेही भॻवान जी ॾिसे केरु मन में। जहिड़ो बि भॻवान हुनखे दर्शन ॾिए, इन मां बि घणो फल मिलंदो आहे।